वीरपुर माथिलो भरिसां टे ॼणा अगवा थी विया आहिनि। वारसनि खां भुंग तलब कयो वियो आहे। कचे जा धाड़ेल टिनि ॼणनि खे अगवा करे विया। वारसनि खां 50 लख रुपया भुंग तलब कई वई आहे। उमर खुराईअ जी रिपोर्ट मूजिबि वीरपुर माथिलो मां टे ॼणा नदीम शेख, सिकंदर महर ऐं अब्दुल मालिक अबड़ो गुज़िरियल 3 ॾींहंनि खां धाड़ेलनि जे चंबे में आहिनि। कौसर कॉलोनी वीरपुर माथिलो जे रिवासी निसार अहमद शेख एनसी दाख़िल कराए छॾी आहे। हुन ॼणायो आहे त संदसि भाउ नदीम शेख, सिकंदर महर ऐं ड्रिंग मलूका वालीअ जो रिवासी अब्दुल मालिक धोऊ 3 ॾींहंनि खां धाड़ेलनि जे चंबे में आहिनि। धाड़ेलनि 50 लख रुपया फ़ोन कॉल ज़रिए भुंग तलब कयो आहे। SSP घोटकी ऐं ॿिया वस वारा असांजे मुगवियुनि खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कनि।